ची गवेरिया गुज़िरियल सदीअ जो हिकु लाज़वाल किरदारु रहियो आहे जंहिंजी जंगी हिकमत मिली ऐं जंगी फ़न अमेरिका जहिड़े सुपर पावर खे गोॾा खोलण ते मजबूर कयो। ख़ासि करे गोरिल्ला जंग जे हुनर ते ची गवेरिया जेके तजुर्बा कया ऐं नतीजा हासिल कया उहे गुज़िरियल सदीअ जे तमामु वॾनि कारनामनि में शुमार थियनि था। ची गवेरिया जी अमली ज़िंदगीअ ऐं जिदोजहद दुनिया जे आज़ादी पसंदनि लाइ हिकु मिशल राह मिसल आहे। हिन पंहिंजे अज़ीम मक़सद ख़ातिर इक़्तिदार जी कुर्सीअ खे लतणी उछले छॾियो। हिन पंहिंजे ॿारनि जे ईंदड़ ज़िंदगीअ खे पिणु पंहिंजे क़ौम जे मुस्तक़बिल ख़ातिर क़ुर्बान कयो। ची गवेरिया ज़िंदगीअ में जेको कुझु चयो उहो कुझु कयो। हीउ किताबु संदसि गोरिल्ला जंग वारे हिकमत अमलीअ ते लिखियल हिकु शानदार ऐं लाज़वाल किताबु आहे जंहिंमें हिन ज़ाती तौर ते जेके बि तजुर्बा कया उहे हिन किताब में आयल आहिनि। हिन जे राय अमल ते हलंदे दुनिया जे केतिरनि ई अॻवाननि पंहिंजे क़ौमुनि खे आज़ादीअ वारे वाड़ ते हलायो। हुनजो वॾो सबूत गुज़िरियल सदीअ में क़ौमी आज़ादीअ लाइ हलंदड़ ऐं कामयाब थींदड़ तहरीकूं आहिनि। जन क़ौमुनि कमज़ोर हूंदे बि दुनिया जे सुपर कुवतुनि खां आज़ादी हासिल कई। हिन किताब जी हैसियत अॼु बि मज़लूम ऐं महकूम क़ौमनि लाइ आज़ादी ऐं इनकलाब जे पहिरें सबक़ वांगुरु आहे। सियासी कारकुननि लाइ हीउ किताबु पढ़णु इंतहाई लाज़मी ऐं ज़रूरी आहे। मंसूर कादिर जोणे जो।